सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि हैदराबाद, मेहर ऐं तंगवाणीअ में क़ौमी अवामी तहरीक पारां कराची कमेटीअ ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। हैदराबाद में क़ौमी अवामी तहरीक पारां कराची कमेटी ख़िलाफ़ ओल्ड कैंपस खां आगा अब्बास, नज़ीर बुलैदी ऐं बाबू मेमण जी अॻवाणीअ में हैदराबाद प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। तंगवाणीअ में QAT पारां कराची कमेटी क़ाइम करण ख़िलाफ़ सचल मलिक, रबडिनो मलिक ऐं फिदा हुसैन ममदानी जी अॻवाणीअ में रैली कढी वई। होॾां मेहर में बि क़ौमी अवामी तहरीक पारां सिंध जी वहदत ते वार करण ख़िलाफ़ एडवोकेट मुनवर जतोई, एडवोकेट दीदार खोसो ऐं डॉक्टर वाजिद कांदड़ो जी अॻवाणीअ में मेहर प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त कराचीअ खे वफ़ाक़ हवाले करण सिंध ऐं पाकिस्तान खे टोड़ण जी नापाक साज़िश आहे, जंहिंखे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। अॻवाननि वधीक चयो त सिंध जो अवाम पीपुल्स पार्टी MQM ऐं PTI जे गठजोड़ कामयाब थियण न ॾींदो। एहतियात कंदड़नि चयो त सिंध खे अलॻि करण वारी साज़िश बंदि करे जोड़ियल कमेटी ख़तम न कई वई त एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।